हाणे तव्हां ॾिसो था चइनी पंजनी तरफ़नि खां जेको खितो हुयो उहो इम्बेलेंस जो शिकार आहे। हिंदुस्तान हिकु तरफ़ त इकोनॉमिकल माइट थींदो पियो वञे ऐं ॿी तरफ़ खिते में जेको आहे उहो आइसोलेट थींदो पियो वञे। इहे जेके बि मुल्क हुआ उहे नेहरू, गांधी ऐं इंदिरा गांधी जी पॉलिसीज़ खां इंडिया सेंटर्ड वधीक हुआ, स्पेशली श्रीलंका, नेपाल, भूटान, मालदीव्स। पर तव्हां ॾिठो त मोहम्मद मोइज़ू तव्हां ज़िक्र करे आया, उन पंहिंजा जेके रिलेशन्स आहिनि उहे बीजिंग सां वेझा कया। श्रीलंका अॻे ई मेजर ट्रेडिंग पार्टनर विथ बीजिंग। पाकिस्तान जी सूरत हाल तव्हां ॾिसो था। नेपाल में कम्युनिस्ट पार्टी जी जेका हुकूमत आहे उन जा सुठा तालुकात आहिनि बीजिंग सां। सो इंडिया आइसोलेटेड इन द रीजन। अस्सलाम वालेकुम एवरीवन, तव्हां सभिनी खे इंडस डायलॉग जे प्रोग्राम वीकली इंटरनेशनल में भलीकार। इहे अॼु असांजी 11हों एपिसोड आहे। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी जो हिन पूरे सिलसिले में असां सां जुड़ियल आहियो, असांजी हेल्प करियो था, सहकार करियो था, इंडस डायलॉग खे पंहिंजे दोस्तनि ताईं पहुचायो था। सो अव्हांजी इन पूरे सहकार खां सवाइ सिलसिलो ज़ाहिरी ॻाल्हि आहे एॾो लाॻीतो न थी सघे हा। सो थैंक यू सो मच अगेन। ऐं पाण मंसूर ॾांहुं हलूं था, उहो पाण सां गॾु आहे। पने आकिल मां ऐं हुनखां सूरत हाल पुछूं था आलमी सियासत जी, ऐं जेको बि तजियो आहे, जेके बि ख़बरूं उहा अव्हां ॾों रखूं था। मंसूर, तव्हां कीअं आहियो? ख़ुशि आहियो? जी हफ़ीज़, बिल्कुलु ठीकु। उम्मीद त तव्हां बि ठीकु हूंदव। सो मां इहो चाहींदुसि त मां पहिरियों सुवाल तव्हां खां पुछां, जो पंहिंजे पाड़े में हिकिड़ो वॾो ख़ल्फ़िशार आहे। ताइवान जो मामिलो त अॻु में आहे ई आहे, उन ते बि मुसलसल आलमी ताक़तूं जेके आहिनि चीन ऐं अमेरिका उहे टकराव में पाण खे नज़र अचनि थियूं। हर बदिलजंदड़ अमेरिकी सदर जा पंहिंजा बयान हूंदा आहिनि। पर पंहिंजो जेको इमीडिएट नेबर आहे भारत गॾियल हिंदुस्तान में सभु पाण गॾु हुआसीं ऐं पोइ हिकिड़ो विरहाङो थियो। ऐं मुसलसल कश्मीर जे मामले खां उहो तकरार जेको आहे उहो हलंदो रहे थो ऐं कंहिं निबेरे तरफ़ नथो वञे। यानी जेके ब्रिटिश कॉलोनाइज़र हुआ उहे खोड़ सारा अहिड़ा मामला छॾे विया जेके 75-80 साल गुज़रण जे बावजूदि अञा ताईं हल न आहिनि थी सघिया। जंहिंमां फ़लस्तीन हिकिड़ो आहे, होॾां वेस्टर्न सहारा जो मामिलो आहे मराकश जे अंदरि, ऐं हिते पाण वटि कश्मीर जो मामिलो आहे। ॿिया खोड़ सारा मामला आहिनि। श्रीलंका जे अंदरि तामिलनि जो इशू आहे, बलोचिस्तान सिंध जा मामला आहिनि। सो हाणे जेका सिचुएशन आहे, तव्हां ॾिठो हूंदो त राजस्थान में जेको बॉर्डर लॻे थो पाकिस्तान सां, उते इंडिया तरफ़ां मिलिट्री ड्रिल्स हलनि पियूं। उनजो इहे कहिड़ा सबब आहिनि, छाजे करे हिंदुस्तान पाकिस्तान हिकु दफ़ो ॿीहर अहिड़ो रवैयो? ऐं मुसलसल मोदी सरकार हिंदुस्तान जे अंदरि तव्हांखे इहो इंतिहा पसंदी बि उते नज़र ईंदी हूंदी, फाशिज़म उते तेज़ी सां उभरे पियो। ऐं जेको नेहरू ऐं गांधी ऐं आज़ाद जो जेको हिंदुस्तान हो उहो हाणे हिंदुत्ववाद ॾांहुं वधे पियो। यानी जेको RSS जो नज़रियो आहे उहो हिंदुस्तान ओॾांहुं पियो वञे, सेक्युलरिज़म खां हटी करे हिंदू माण्हुनि जो मुकमल तौर ते हिंदू मज़हब जे माण्हुनि जो मुल्क थियणु पियो वञे। जीअं पाकिस्तान लाइ चयो वेंदो आहे त बाबा उहो मुस्लमाननि जो मुल्क आहे, या इसराइल यहूदियुनि जो मुल्क आहे, तीअं हिंदुस्तान में इहो ई मामिलो आहे। पाकिस्तान जी बि हिकु वक़्तु पाड़ेसरनि सां सुठी का एॾी दोस्ती न आहे जीअं हिंदुस्तान सां या ईरान सां। उन्हनि जा हमेशह खां थोरा थोरा मामला थींदा रहनि था। अफ़गानिस्तान सां हिन वक़्तु कशीदगी आहे। तीअं हिंदुस्तान बि खिते में अकेलो थींदो पियो वञे। पाकिस्तान खां अलावा चीन सां बि हुनजी दुश्मनी आहे ई आहे। ऐं हाणे राजस्थान वारे पासे ॾांहुं मिलिट्री ड्रिल्स इहो तव्हांखे छा पियो लॻे त इंडिया ईअं त न थींदो जीअं इसराइल वेस्ट बैंक जी सेटलमेंट्स ॾांहुं फोकस्ड रहियो ऐं गज़ा खां हुननि अटैक कयो, ऐं ईअं त न थींदो त हिंदुस्तान जेको आहे उहो पाकिस्तान ॾांहुं फोकस्ड रहंदो ऐं चाइना जहिड़ो जेको हेॾो देव आहे उहो हुनखे खाई वेंदो? इन सूरत हाल खे कीअं पिया ॾिसो तव्हां? मंसूर, हिकिड़ो त तव्हांजी जेका आलमी सियासत ते नज़र आहे उन खे पहिरीं दाद ॾींदुसि। ऐं ॿी ॻाल्हि इहा त जॾहिं हिन ड्रिल्स खां पहिरीं, जंहिंजो नालो भारत शक्ति, उन खां पहिरीं हिंदुस्तान हिकिड़ो रॉकेट जो टेस्ट कई, बैलिस्टिक मिसाइल जी, जेको मल्टी वार हेड्स, स्पेशली जेको न्यूक्लियर वेपन हिकिड़ो न बल्कि घणा गॾु करे कंहिं मुल्क ते कंहिं टारगेट ते अटैक कंदो, अग्नि 5 उन जो तजुर्बो कयो। सो अग्नि 5 जो जॾहिं तजुर्बो कयो पिए ओडिशा रियासत में हिंदुस्तान, त उनखां पहिरीं हुन 2 वार्निंग्स जारी कयूं, स्पेशली जेके समुंड में ॿेड़ियूं हुयूं उन्हनि खे, ऐं जेके ख़िला में जहाज़ हलनि था उन्हनि खे, त बाबा फलाणी तारीख़ ते फलाणे टाइम ते असां ही मिसाइल जो तजुर्बो कंदासीं ऐं तव्हां हितां खां परे रहिजो। पर तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त जेके चाइनीज़ शिप हुई, जेके उहो पंहिंजे रिसर्च शिप जो नालो था ॾियनि, उहो बिल्कुलु बे ऑफ बंगाल में मौजूदु हुई। यानी उहो हाई सीज़ में न, उहो इंडियन टेरिटरीज़ में मौजूदु हुई, जेके इंडिया जो वाटर टेरिटरीज़ आहिनि उन्हनि में मौजूदु हुई। ऐं हुननि इहो चयो त असांजी रिसर्च जेका आहे उहो शिप आहे ऐं असां सामूंडी जेके आहिनि उहे मामलनि ते रिसर्च करियूं था। बट उन जे पोयां जेका आहे उहो भारतीय मीडिया चयो त उहो चीन जेको आहे गहरी नज़र पे रखियो इन जेको टेस्ट थियो बैलिस्टिक मिसाइल जो उन ते।
ऐं ताज़ो जेका 12 तारीख़ अॼु पाण 13 तारीख़ ते रिकॉर्ड पिया करियूं, 12 तारीख़ ते भारत शक्ति जे नाले सां हिंदुस्तान मिलिट्री ड्रिल्स कयूं पोखराण रीजन में। पोखराण राजस्थान जो हिकिड़ो इलाइक़ो ऐं उन में हिंदुस्तान पंहिंजो न्यूक्लियर जो धमाको कयो हुयो, तव्हां सभिनी खे ख़बर आहे। ऐं ताज़ो जी हुते मिलिट्री ड्रिल्स थियनि पियो। दुनिया पूरी इहो पई चवे त हिंदुस्तान खे जेको इमीडिएट जेकॾहिं ख़तरो आहे, तॾहिं बि चाइना मञ आहे। पोइ ही राजस्थान में पाकिस्तान जी ईस्टर्न बॉर्डर ते मिलिट्री ड्रिल्स करण जो छा हिंदुस्तान खे फ़ाइदो थींदो? त उन जे हम्म, पोयां 2-3 कारण आहिनि, छाकाणि त जॾहिं बि को मुल्क इकोनॉमिकल पावर हाउस थींदो आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन जा जेके डिफेंस ऐं डिफेंस सां लाॻापियल जेके शयूं आहिनि उन्हनि में बि ॾाढो वाधारो थींदो आहे। उन जो ताज़ो मिसाल असां वटि चीन मौजूदु आहे। सो हिंदुस्तान जी बि जॾहिं खां इकोनॉमिकल हू पावर हाउस थींदो पियो वञे, तॾहिं खां मेड इन इंडिया यानी जेके शयूं आहिनि उन्हनि ते उन्हनि वधीक फ़ोकियत ॾिनी आहे। ऐं मोदी जी इहो ख़्वाबु आहे त हिंदुस्तान जेको ताज़ो सिपरी जी रिपोर्ट आई त दुनिया में लार्जेस्ट इम्पोर्टर ऑफ दी आर्म्स आहे, हथियार ख़रीद कंदड़ आहे। त उहो जेको स्टेटस आहे उहो बि असां जेको आहे हिंदुस्तान में हथियारनि जी मैन्युफैक्चरिंग कयूं। सो इहो जेको टेस्ट हुयो या इहे जेके ड्रिल्स हुया बेसिकली हिंदुस्तानी जेके वेपन्स हुया, हिंदुस्तानी जेके हथियार हुया, उन्हनि जो हिकिड़ो शो ऑफ हो, नथिंग मोर दैट। छाकाणि त तव्हां सभिनी खे ख़बर आहे पाकिस्तान इज़ नॉट इन अ पोज़ीशन टू वेज अ वार अगेंस्ट इंडिया, ठीकु आहे? उन पोज़ीशन में न आहे। ठीकु आहे, हू रूस चवंदो आहे न त जॾहिं असांखे एक्ज़िस्टेंशियल थ्रेट ईंदो, त पोइ असां कुझु बि करे छॾंदासीं। त पाकिस्तान खे बि जॾहिं हुनजो सफ़ा ॻाल्हि ॻिची में पवंदी त हू स्ट्राइक कंदा ऐं हुननि वटि को ऑप्शन ई न आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुननि वटि ॿियो को ऑप्शन न आहे। सो दैट्स व्हाई हू स्ट्राइक ज़रूरु कंदा, बट पाकिस्तान फुली प्रिपेयर्ड न आहे फॉर एनी काइंड ऑफ वार। ऐं उन जे लाइ जेको आहे ऐं उन जे बावजूदि भई ईस्टर्न साइड ते इहो टेस्ट करणु आई थिंक दुनिया खे सिर्फ़ु ॾेखारण त असां वटि फलाणा हथियार आहिनि जेके असां मेड इन इंडिया यानी भारत में ठाहियूं था ऐं उहे विकिरे लाइ मौजूदु आहिनि। इहो नुमाइश खां अलावा इन मश्कुनि जो ॿियो को तव्हांखे स्ट्रेटेजिकली का अहमियत नज़र नथी अचे। ऐं इन जे पोयां कारण इहो आहे त हिते हिंदुस्तान टीह मुल्कनि जा जेके रिप्रेज़ेंटेटिव आहे उन्हनि खे घुरायो, उन्हनि जे आॾो इहो नुमाइश कई, उन्हनि जे आॾो इहो मश्कूं कयूं ऐं पंहिंजा हथियार जेके आहिनि उहो जेको आहे उहो ॾेखारिया। ऐं उन में जेको ख़बर आई, बुरी ख़बर फॉर देम, उहो इहो त जेको हिंदुस्तान में ठहींदड़ एयरक्राफ्ट आहे तेजस, उन ई ॾींहं ते क्रैश थी पियो जंहिं ॾींहं ते हुननि जी मश्क हुई। ठीकु आहे? त हम्म, इहो हिकिड़ो माना सभु कुझु तयारु हो ऐं हिकिड़ी बैड न्यूज़ फॉर देम। बट ऑब्वियसली इहो थींदो आहे एविएशन में या डिफेंस सां रिलेटेड शयूं आहिनि उन में क्रैश थींदो आहे। हम्म, बट ख़बर इहा आहे त हुननि इहो मश्क कई ऐं उन ख़बर जो तजियो इहो आहे त उन जो सवाइ हथियारनि जी ॾेखाव जे, नुमाइश जे, ॿी दुनिया खे ॿुधाइण जे त बाबा तव्हां ही फलाणा हथियार वठो असां खां। उन जो स्ट्रेटेजिकली को एॾो वॾी इम्पोर्टेंस न हुई ऐं न ई को हिंदुस्तान जेको आहे उहो सम्झे थो त पाकिस्तान ते जंग करणु घुरिजे, छाकाणि त हुननि खे ख़बर आहे, हुननि वटि हिकिड़ो ई ऑप्शन आहे, पाकिस्तान स्ट्राइक बैक कंदो एट एनी कॉस्ट। अॼु जेकॾहिं हुननि खे अॼु खणे हिंदुस्तान कुझु करे त पाकिस्तान सुभाणे स्ट्राइक बैक कंदो ऐं हिननि दुनिया पूरी खे ॿुधाए छॾियो। बहितर इहो बि थी सघियो त इहो नॉर्दर्न साइड ते करणु आहे त वधीक लॻे हा त बाबा चाइना खे ॾेखाव ॾियूं था ऐं स्ट्रेटेजिकली इम्पोर्टेंस हुजे हा। पर ऑब्वियसली हू हाथ थिए ऐं साम्हूं अञा ताईं त एॾी पावर नज़र नथी अचे हिंदुस्तान जे लाइ, जेको नॉर्दर्न बॉर्डर ते अहिड़े क़िस्म जी का एक्टिविटी करे। नरेंद्र मोदी अरुणाचल प्रदेश वियो हुयो ऐं उन ते बि चाइनीज़ मिनिस्ट्री ॾाढी सख़्तु स्टेटमेंट ॾिनी त बाबा इहो असांजी टेरिटरीज़ आहे। तव्हांजो प्राइम मिनिस्टर उन ते वञण जी बि जेको आहे इख़्तियार नथो रखे। सो इम्बेलेंस आहे पूरो ख़ितो जेको आहे पंहिंजो, छाकाणि त तव्हां पहिरीं बिफोर द पार्टीशन ॻाल्हि कई त पार्टीशन जे वक़्तु पाकिस्तान खे उन जे करे ठाहियो वियो त उहो बैलेंस क्रिएट कंदो। जेकॾहिं हिंदुस्तान रूस जी तरफ़ यानी सोवियत यूनियन रूस जी तरफ़ वञे थो त पाकिस्तान जेको आहे उहो काउंटर बैलेंस हूंदो। बट हाणे तव्हां ॾिसो था चइनी पंजनी तरफ़नि खां जेको ख़ितो आहे उहो इम्बेलेंस जो शिकार आहे। हिंदुस्तान हिकु हम्म, तरफ़ त इकोनॉमिकल माइट थींदो पियो वञे ऐं ॿी तरफ़ खिते में जेको आहे उहो आइसोलेट थींदो पियो वञे। ही जेके बि यस मुल्क हुआ उहे नेहरू, गांधी ऐं इंदिरा गांधी जी पॉलिसीज़ खां इंडिया सेंटर्ड वधीक हुआ, स्पेशली श्रीलंका, नेपाल, भूटान, मालदीव्स। पर तव्हां ॾिठो त मोहम्मद मोइज़ू तव्हां ज़िक्र करे आया, उन पंहिंजा जेके रिलेशन्स आहिनि उहे बीजिंग सां वेझा कया। श्रीलंका अॻे ई मेजर ट्रेडिंग पार्टनर विथ बीजिंग, पाकिस्तान जी सूरत हाल तव्हां ॾिसो था।
नेपाल में कम्युनिस्ट पार्टी जी जेका हुकूमत है उन्हनि जा सुठा तालुकात आहिनि बीजिंग सां। सो इंडिया हम्म, आइसोलेटेड है इन द रीजन ऐं पाकिस्तान इकोनॉमिकली प्रॉब्लम्स फेस करे पियो, उनजे करे उहो पोज़ीशन में न आहे त उहो बैलेंस करे सघे विद द इंडिया। ऐं चाइना जो राइज़ आहे ऐं सो ही जॾहिं बि कंहिं बि खिते में इम्बैलेंस थींदो आहे त उहो वधीक जेको आहे उहो ख़तरे हेठि हूंदो आहे, यानी उते वधीक कंहिं न कंहिं क़िस्म जी का एक्टिविटी थी सघे थी, जंग तरफ़ हालतूं वधे सघनि थियूं। सो इहा सूरत-हाल आहे साउथ एशिया जी ऐं स्पेशली इंडिया पाकिस्तान। हा हाफ़िज़, ज़बरदस्त तव्हां इहो समूरो मामिलो ॿुधायो। ऐं जेका तव्हां इहा ॻाल्हि कई त उन्हनि खे इहे जेके मिलिट्री ड्रिल्स वग़ैरह आहिनि इहे नॉर्दन पासे ॾांहुं करणु घुरिजनि हा, पर उहे ईस्टर्न पासे ॾांहुं कनि था। हालांकि उन्हनि खे जेको इमीडिएट ख़तरो आहे उहो चीन जे पासे खां आहे। तो बहरहाल थींदो ईअं आहे जो जेके दुश्मन क़ुवतूं हूंदियूं आहिनि, सो जॾहिं उहे ॾिसंदियूं आहिनि त असांजो जेको बैलेंस ऑफ पावर आहे उहो ताराज़ी में तुरे पियो ऐं कॾहिं कॾहिं हिकु जेतिरो पियो थिए त पोइ हू जेको कमज़ोर दुश्मन हूंदो आहे उनखे डिॼारे करे इहो महसूसु कराईंदियूं आहिनि त असीं ताक़तवर आहियूं। ऐं समूरी दुनिया में इहो थींदो आहे जो जेके ताक़तवर धुरियूं हूंदियूं आहिनि उहे के कमज़ोरनि खे हिननि खे ॾहकाए ऐं दुनिया खे इहो ॿुधाईंदियूं आहिनि त असीं अञा ताईं पावर में आहियूं, ख़बरदार मतां असां सां तव्हां विढ़ण जी जुरत कई आहे, जीअं मिडल ईस्ट में थिए पियो हाणे। त अमेरिका रूस सां त नथो विढ़ी सघे, पर फ़लस्तीनियुनि खे बेदर्दी सां मारे कुटे सघे थो ऐं दुनिया खे ॿुधाए सघे थो त आउं अञा ताईं ताक़त में आहियां। सो तव्हां मंस फ़िलहालु तरस ताईं असांखे अञा थोरी मन ताक़त आहे। सो हाणे मंसूर अरबियन हज़रत अली जो कॉल आहे। हालांकि मूं आऊं उन्हनि खे पर्सनली मूं किथे न आहे पढ़ियो, पर ऑब्वियसली सर्कुलेट जेको थींदो आहे त तव्हां पंहिंजे कॾहिं बि पंहिंजे दुश्मन खे तव्हां कमज़ोर न सम्झो। ऐं इहा यस मिलिट्री स्ट्रेटेजी हूंदी आहे त दुश्मन खे कमज़ोर सम्झिबो ई न आहे। मिसाल जे तौर ते इसराइल जहिड़ी माइट जे साम्हूं हमास छा हो? कुझु बि कोन हो। बट उन्हनि इहो करे ॾेखारियो ऐं हिंदुस्तान खे बि इहा ॻाल्हि सम्झणु घुरिजे। यानी पाकिस्तान खे उहे जेके कमज़ोर सम्झनि था त इहा ॻाल्हि सम्झणु घुरिजे त जेको तव्हांजो दुश्मन हूंदो आहे उहो कॾहिं बि कमज़ोर नथो थी सघे। ऐं उहो उन जो जेको कमज़ोर जो जेको स्ट्राइक हूंदो आहे, कमज़ोर जो जेको धकु हूंदो आहे, वधीक ख़तरनाक हूंदो आहे। छाकाणि त हुन वटि विञाइण जे लाइ कुझु कोन हो। या पाकिस्तान वटि बि विञाइण जे लाइ हाणे छा आहे? उन्हनि वटि हिकिड़ी ॻाल्हि आहे डिफेंस ऐं ही पर्टिकुलर टेरिटरी। उन जे लाइ हू कंहिं हद ताईं बि वञी सघनि था। सो इहा ॻाल्हि आहे बसि। सो दुश्मन कॾहिं बि कमज़ोर थींदो ई न आहे जंग में। हा, मुंहिंजे ख़्याल में त भारत असांजो इमीडिएट नेबर आहे, इन करे हुनखे ख़बर आहिनि त पाकिस्तान हिकु त मिलिटरली कमु कोलेप्स पियो थियो, सॉरी इकोनॉमिकली कोलेप्स पियो थिए, मुआशी तौर उहो एतिरो भर न आहे जो हू का वॾी जंग अफोर्ड करे सघे। ॿियो त हिते अंदरि क़ौमुनि जा मामला बि आहिनि। सो मुंहिंजे ख़्याल में पाकिस्तान वटि विञाइण लाइ तमामु घणो कुझु आहे। को नंढियूं क़ौमूं आहिनि जिन ते हू घणे वक़्त खां ॾाइण वांगुरु चढ़ियो वेठो आहे। इहे मामला त आहिनि, ॾिसूं त उहे केॾांहुं पिया वञनि, पर तव्हांजी इहा ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे त कमज़ोर माण्हू जो जेको धकु हूंदो आहे उहो ॾाढे खां वधीक ईअं सम्झो संधाए थो धकु हूंदो आहे, छाकाणि त हू ख़ौफ़ में वरितलु हूंदो आहे ऐं अहिड़ो वाइड़ाइप वारो हुनजो धकु हूंदो आहे जो हू साम्हूं वारो माण्हू बर्दाश्त न आहे करे सघंदो। बहरहाल अरबियन सी में बि मिलिट्री ड्रिल्स थियनि पियूं, चीन ऐं ईरान गॾियल तौर ते मिलिट्री ड्रिल्स पिया कनि ऐं ईरान त मुसलसल जेका पंहिंजी नेवल फोर्स आहे उन में वधीक शयूं, वधीक जेके जंगी बेड़ा आहिनि, एयर डिफेंस सिस्टम आहे उहो उन में लॻाईंदो पियो वञे। ऐं तव्हां ॾिठो हूंदो त रोज़ रोज़ नवां ड्रोन, बैलिस्टिक मिसाइल ऐं चाइना जो वरी उन सां गॾिजणु। अॻे ई तव्हां ॾिसो पिया त 18 नवंबर खां वठी रेड सी मुकमल तौर ते बंदि आहे ऐं जेको रूमी समुंड आहे, मेडिटेरेनियन समुंड, उते बि अल्जेरिया वटि बि जेके ईरानी प्रॉक्सीज़ आहिनि, जेके मिलिशियाज़ आहिनि, उहो हुसैन अमीर अब्दुल्लाहियान चयो त जेकॾहिं जंग रमज़ान में जारी रहे थी ऐं उहा शदीद थिए थी त असीं जेको स्ट्रेट ऑफ जिब्राल्टर आहे, जेको जबल उल तारिक हुनखे हाणे जिब्राल्टर चवंदा आहिनि, जेको तारिक बिन ज़ियाद वारा स्पेन वञी पहुता, पोइ उते उहो तारिक बिन ज़ियाद जे नाले सां उहो आहे समूरो रस्तो जंहिंखे जिब्राल्टर चयो वेंदो आहे, अंग्रेज़ खे जिब्राल्टर चवंदा आहिनि। उन खे बंदि करण जा बि इशारा मुख़्तलिफ़ वक़्तनि ते थींदा रहनि था। हिज़बुल्लाह बि उनखे बंदि करे सघे थो जिब्राल्टर खे। हेॾां होसी बागिन ख़लीज अदन जेको आहे, गल्फ ऑफ एडन ऐं बाबुल मंदब बंदि आहे। हेॾां चीन ऐं ईरान जो जेके गॾियल मिलिट्री ड्रिल्स आहिनि, इहो कंहिंखे पैगाम आहे? तव्हां छा था सम्झो? इन जे पोयां कहिड़ा सबब आहिनि? मंसूर इन ते थोरो साइड नोट ॾींदो हलां त कुझु साल पहिरीं जॾहिं ईरान ते सख़्तु मुआशी पाबंदियूं हुयूं ऐं चीन जी एॾी वॾी इन्वेस्टमेंट न हुई ऐं खिते में अमेरिका जी मौजूदगी हुई अफ़गानिस्तान वारी सरज़मीन ते, ऐं उन खां पोइ मिडिल ईस्ट में त उन्हनि जा बेसिस आहिनि। बहरहाल अफ़गानिस्तान में हू एक्टिवली इंगेज्ड हुया छाकाणि त अफ़गानिस्तान ऐं ईरान जे थ्रू ऐं चीन सां लॻी बि थो बॉर्डर
ऐं पाकिस्तान हिते सीपेक जे थ्रू पाकिस्तान जी सीपेक जे थ्रू बि हिननि जी इहा हिकिड़ी लाइन आहे जेका कनेक्ट करे थी। सो ईरान में हो चाबहार पोर्ट, ऐं चाबहार पोर्ट जी कनेक्टिविटी या हुननि जी जेका ओनरशिप उहा इंडिया वटि हुई। सो यस ऐं इंडिया जा सुठा तालुकात हुया विद द ईरान। इहो हिकिड़ो पॉइंट हुयो त बाबा ठीकु आहे, जेकॾहिं पाकिस्तान वेंदो चीन जी तरफ़ त ईरान जा जेके इशूज़ आहिनि उहे हिंदुस्तान संभालींदो। सो इहो हिकिड़ो थ्रेट हुयो त चाबहार में जेकॾहिं इंडियन अथॉरिटीज़ जी मौजूदगी आहे त पोइ छा हुननि जो जेको पाण में तज़ाद आहे उहो किथे थींदो इंडिया अरेबियन ओशन में। पोइ तव्हां ॾिठो त चीन हुते $400 बिलियन इन्वेस्ट कया ऐं ईरान खे मुकमल पंहिंजे तरफ़ करे वियो। ऐं उन खां वधीक ही जेके ॿ जंगूं आहिनि, यूक्रेन जी जंग ऐं जेका हमास ऐं अरब इसराइल जेका जंग आहे, उन जंग वधीक जेको इंटरनेशनल पॉलिटिक्स जा डायनामिक्स आहिनि स्पेशली इन द अरेबियन सी, उन्हनि खे वधीक चीन जे सेंट्रिक करे छॾिया। तव्हां ॾिठो त चीन जा इंतहाई घणा डिप्लोमेटिक टाइज़, मिलिट्री टाइज़ ऐं अक़वाम मुतहिदा में ॿियनि फोरम्स ते उहो ईरानी जेका आहे उहो हिमायत याफ़्ता बणिजी विया ऐं चीन खुलेआम ऐलान कयो त बाबा असीं ईरान खां ऑयल परचेस कंदासीं, ऐं तव्हां ॾिठो त उहो चीन ऑयल परचेस करणु शुरू कयो। ऐं चाबहार पोर्ट डिसफंक्शनल बणिजी वियो, छाकाणि त चाबहार जे थ्रू इंडिया पहिरीं अफ़गानिस्तान ऐं पोइ सेंट्रल एशिया ॾांहुं कंदो हो ट्रांज़िट। त अफ़गानिस्तान में तालिबान जी हुकूमत अचण खां पोइ उहो चाबहार डिसफंक्शनल बणिजी वियो ऐं अल्टीमेटली उहो चीन वटि हिकिड़ो जेको आहे उहो अची वई पूरे ईरानियन अथॉरिटीज़ ते। ऐं जेको हमास ऐं इसराइल जी जंग लॻी उन में चीन जो चिटो मौक़िफ़ ऐं ईरान सां हुनजी सहमति ॿिन्ही मुल्कनि खे वधीक वेझा करे आई। ऐं पोइ तव्हां ॾिठो त जेको अरेबियन सी सां लॻंदड़ गल्फ ऑफ एडन आहे जेके, या तव्हां हुनखे चओ त रेड सी चओ, उन खे ब्लॉक कयो वेठा आहिनि जेके यमनी होसी। ऐं हींअर जेको आहे उहो हिननि जूं पाण में जेके मिलिट्री ड्रिल्स आहिनि इहो बि ॾेखारनि थियूं त मुस्तक़बिल में हिते जेकॾहिं कंहिं बि क़िस्म जी चीन जे मुखालफ़त में या चीन जे ख़िलाफ़ में कंहिं बि समुंड में का बि कार्रवाई कई वई, स्पेशली इंडियन ओशन में या पैसिफिक ओशन में, त चीन पंहिंजे साथियुनि जे थ्रू, पंहिंजे हमदर्दनि जे थ्रू इहा ताक़त रखे थो त हू अरबियन सी खे मुकमल तौर ते बंदि करे, या अरबियन सी खे स्पेशली वेस्टर्न ऐं इंडियन गुड्स जे लाइ मुकमल तौर ते उहो बंदि करण जी सलाहियत रखे थो। फ़िलहाल त ईअं पियो नज़र अचे ऐं उन तरफ़ ई शयूं जेके आहिनि वधनि थियूं। पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे, इहो जेको तव्हांखे 2025 या 30 जे विच में जेको चीन ऐं अमेरिका जो तज़ाद आहे उहो नज़र पिया आयो, उहो हाणे घणो डिले थी चुको आहे, छाकाणि त अमेरिका इन पोज़ीशन में ई न आहे, न एक्सटर्नली न इंटरनली। एक्सटर्नली हुनजे करे न आहे छाकाणि त डोनाल्ड ट्रंप वेझे कुझु ई महीननि में तव्हांखे ॾिसंदो, जेकॾहिं कुझु ॿियो नथो थिए त उहो अमेरिका जो सदर थींदे नज़र अचे पियो। ऐं हुनजी सिंपल ॻाल्हि इहा आहे त बाबा चीन जा या ॿी दुनिया जा मामला उहे ई ॼाणनि, ऐं हुननि इहो चयो त बाबा असां इंगेज कोन कंदासीं मिलिटरली जेकॾहिं चीन इन्वेड करे थो ताइवान खे। ऐं मेजर इशू जेको आहे उहो आहे ई पैसिफिक ओशन जो, पैसिफिक में कंट्रोल जो, ताइवान स्ट्रेट जो, ऐं इहे प्रॉब्लम्स आहिनि। सो उन्हनि जो जेको सेकेंडरी रोल आहे उहो इंडियन ओशन आहे, ऐं इंडियन ओशन में चीन खे ॾाढो मज़बूत हिमायत याफ़्ता मुल्क ईरान मिले चुको आहे। पाकिस्तान जी ठीकु आहे हुन सां हिमायत मौजूदु हुई, पर पाकिस्तान जा जेके वेस्ट में जेके इंट्रस्ट आहिनि उहे उनखे खुलेआम चीन जी तरफ़ बीहरण खां रोकनि था। बट ईरान खुलेआम सिधी रीत ॻाए वॼाए मस्जिद में ऐलान करे चीन सां गॾु बीठो आहे। सो चीन खे अहिड़े ई पार्टनर जी ज़रूरत हुई जेको उनखे खिते में मिले चुको आहे। मंसूर इहा सूरत-हाल अरेबियन सी जी आहे, ऐं उन खां अलावा जेको ईस्टर्न यूक्रेन आहे उन में तव्हां ॾिसो था क्राइसिस वधंदो पियो थो वञे। नेटो जी जेका नेटो में स्वीडन जी शमूलियत थी, ऐं उन खां अलावा नेटो फोर्सिस जी जेका मौजूदगी हुई यूक्रेन में, उन ते बि न्यूयॉर्क टाइम्स जो पेपर पब्लिश थियो, ऐं कुझु मुल्क इंक्लूडिंग फ्रांस उहो चए पियो त असां फुटप्रिंट्स पंहिंजा जेके आहिनि उहे ग्राउंड ते लाहींदासीं। ऐं कल ताज़ो रिपोर्ट इहा आई त कुझु रूसी जेके आहिनि उहे बि यूक्रेन जी तरफ़ खां विढ़नि पिया। सो इहा पूरी सूरत-हाल किथे, ऐं उन ते जेको प्यूटन जो बिल्कुलु सिधो मौक़िफ़ त बाबा असां स्ट्राइक कंदासीं न्यूक्लियर सां। सो इन पूरी सूरत-हाल खे तव्हां कीअं था ॾिसो, इहो तज़ाद केॾांहुं पियो वञे? हफ़ीज़, वॾी महिरबानी। दरअसल पाण हमेशह जॾहिं पाण में वेंदा आहियूं, डिस्कस कंदा आहियूं, पाण हमेशह पाण जे जेको कचहरी जो मौज़ू हूंदो आहे उहो इहो हूंदो आहे त दुनिया में जेके बि जंगियूं जनम वठनि थियूं या जेके बि मसइला कर खणनि था, उन्हनि जो बुनियादु किथे आहे, यानी उन जड़ खे ॾिसणु खपे त उहा जड़ किथे आहे ऐं उहे एॾा वॾा मामला छो थिया। ताज़ो पाण जॾहिं वेठा हुआसीं हैदराबाद में, त पाण फ़लस्तीनी इंटेलेक्चुअल मुस्तफ़ा बरगोसी जो इंटरव्यू ॿुधो,
उन तमामु अहम ॻाल्हियूं कयूं त बाबा तव्हां कॾहिं इहो सोचियो आहे 7 अक्टूबर थियो त सही, पर 7 अक्टूबर छो थियो? नी रशिया यूक्रेन वार लॻे त थी, पर रशिया खे छो ज़रूरत पई त हू यूक्रेन जहिड़े नंढड़े मुल्क ते हमिलो करे? लाज़मी तौर ते उन जा हिकिड़ा रूट काज़िस आहिनि, हिकिड़ा सबब आहिनि जिन ते सॼी दुनिया खे वेहणो पवंदो, डिस्कस करणी पवंदी, उन ते ॻाल्हाइणो पवंदो ऐं संजीदगी अख़्तियार करणी पवंदी। यानी सिर्फ़ु इहो न त रूस असांजो दुश्मन आहे, उनखे रोकणो आहे ऐं यूक्रेन जी आड़ में उनखे ख़तमु करिणो आहे, प्यूटन खे हटाए उते पंहिंजी का हिमायती गवर्नमेंट आणणी आहे। इहो दुनिया जो मसइलो न आहे, इहो हिकिड़ी अमेरिका जो मसइलो थी सघे थो। चंद यूरोप जा जेके मुल्क आहिनि जिन खे रूस सां नफ़रत हुजे, थी सघे उन्हनि सां प्यूटन सां उन्हनि खे को ज़ाती नफ़रत हुजे, को टकराव हुजे, को तज़ाद हुजे, उहो थी सघे थो। पर जेको आम पॉपुलेशन जो मसइलो आहे, जेको रूस जे माण्हुनि जो मसइलो आहे, जेको यूक्रेन जी पॉपुलेशन जो ऐं जेको यूरोप जे माण्हुनि जो मुस्तक़बिल आहे, जेके गोरा माण्हू जेके हमेशह इहो चाहींदा त असीं अमुन सां रहूं, उन्हनि जी हक़ीक़ी तौर ते चॉइस छा आहे, उनखे पाण खे ॾिसणो पवंदो। पाण हमेशह इहा ॻाल्हि कई आहे त भाउ जेको यूक्रेन वारो मामिलो हुयो, यूक्रेन भला जेकॾहिं नेटो ऐं रूस जे विच में हिकिड़े बफर ज़ोन, बफर स्टेट तो रहे थो, त भला छो न रहे? जेकॾहिं ॿिन्ही जे विच में, नेटो ऐं रूस जे विच में हिकिड़ो स्पेस आहे जेको ॿिन्ही खे हिक ॿिए ॾांहुं वधण खां, दुश्मनी ॾांहुं वधण खां रोके थो, जेकॾहिं उहो यूक्रेन उते रहे थो त उहो छो न रहे? अमेरिका आख़िर छो पियो चाहे त आउं रूस जे घर में वञी हुनखे क़तल करियां? जीअं स्टालिन वारनि बर्लिन में दाख़िल थी, जॾहिं हिटलर बंकर में बंदि हो, हुनखे उते वञी हुननि क़तल कयो। नालो आहे त उन वक़्त जी सिचुएशन हुई, पर हाणे अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जो तव्हां यूक्रेन में वेही करे रूस खे, जेका हेॾी वॾी ताक़त आहे, हेॾी वॾी सोवियत यूनियन हुई, चलो ठीकु आहे, सोवियत यूनियन 15 हिस्सनि में टुटी पई ऐं कहिड़ी वजह सां उन दौर जा कहिड़ा उहे तज़ाद हुआ, कहिड़ा सबब हुआ, उन्हनि ते बि गुफ़्तगू कॾहिं माण्हू करे सघे थो त उहे कहिड़ा हुआ। चलो रूस बाबा उन वक़्तु सोवियत यूनियन अणसिधी तरह अमेरिकन जेका आर्डर हुयो उन जे आॾो उन सरेंडर कयो त बाबा असां जेको क़ौमुनि जो भार आहे, जेको हमदर्दी जे बेसिस ते असां दुनिया जी मदद पिया कयूं, जेका आइडियोलॉजिकल वार आहे, असीं इकोनॉमिकल तौर असां कोलेप्स पिया थियूं, इन करे असां उहो वॾो भार पंहिंजे कुलनि ते नथा खणी सघूं ऐं असां जेका सोवियत यूनियन आहे, जेकॾहिं उन्हनि में जेको अंदरि क़ौमुनि जो मसइलो आहे, उन्हनि ते जेकॾहिं असां ताक़त जो इस्तेमालु कंदासीं त पोइ सोवियत यूनियन अफ़गानिस्तान थी सघे थो। यानी समूरी दुनिया जूं जेके फोर्सिस आहिनि, जेके इम्पेरियलिस्ट फोर्सिस आहिनि, उहे उन जंग में काहे पवंदियूं। सो उन वक़्तु उन्हनि उहो गोरबाचोफ तारीख़ जो तमामु वॾो क़दम खयो जो क़ौमुनि खे आज़ादु करे छॾियो ऐं उन में यूक्रेन बि शामिल हो। उहे सभु हुआ जिन खे हुननि आज़ादु कयो। उन वक़्तु उहो अमेरिका तरफ़ां उन्हनि सां वाइदो कयो वियो गोरबाचोफ सां त हू ओभर यूरोप तरफ़ जेका नेटो जी एक्सपेंशन आहे उनखे न वधाईंदा, नेटो खे ओॾां न वधाईंदा। पर तव्हां ॾिठो त छा कयो वियो, अची हाणे हिकु पासे ॾांहुं बेलारूस ऐं यूक्रेन बचिया आहिनि। जेकॾहिं उहे बि नेटो जा मेंबर थियनि था त रूस खे हिकिड़ो एग्ज़िस्टेंशियल थ्रेट आहे, यानी रूस जो उते वजूदी, रूस खे वजूदी ख़तरो आहे, हिकिड़ो वजूदी बुरान आहे, जंहिंमें जीअं तव्हां सवेर ॻाल्हि कई त जेकॾहिं तव्हां कंहिंजे सिर ते अची चढ़ी वेहंदा ऐं उनखे एॾो पुश कंदा त हुन वटि ॿियो को बि ऑप्शन नथो बचे। पोइ इहो ई आहे त हम तो डूबेंगे लेकिन सभी को साथ लेकर। सो थींदो ईअं, जेकॾहिं हू रूस एॾी वॾी जेका ताक़त आहे, भले उहा 15 हिस्सनि में तक़सीम थी, पर ईअं त कोन थियो त जन क़ौमुनि खे हुननि आज़ादी ॾिनी या के ख़ुदरादीअ तहत आज़ादु कयो, उन्हनि खे के हथियार बि वंडे विराए ॾिना त बाबा ही न्यूक्लियर हथियार तव्हां खणो, ही हथियार तव्हां खणो, ही बैलिस्टिक मिसाइल्स, ड्रोन्स ही तव्हां खणो। रूस वटि उहा जेका मिलिट्री ताक़त आहे, जेका अस्करी ताक़त आहे, उहा अञा आहे। ऐं रूस यूक्रेन वार खां पोइ जेको हुन ते पाबंदियूं लॻायूं वयूं, हिननि सम्झो त रूस इकोनॉमिकली कोलेप्स थी वेंदो, पर रूस त हुन में हथां ग्रोथ कई ऐं रूस अॼु मुआशी तौर, सियासी तौर भड़ आहे ऐं हुनजे पुठियां तव्हां ॾिसो त अस्करी तौर हुनजे पुठियां उत्तर कोरिया, ईरान ऐं जेके चीन ऐं ॿियूं जेके मिडल ईस्ट जे अंदरि जेके रेज़िस्टेंस, एक्सिस ऑफ रेज़िस्टेंस आहे, उहा बीठी आहे। ॿिए पासे इकोनॉमिकल तौर बि रूस पाण बि भड़ आहे त चीन बि हुनजे पुठियां बीठो आहे। सो इहो सॼो मामिलो उतां जनम वठे थो त जेकॾहिं तव्हां रशिया खे एॾो वॾो पुश कंदा, त कल्ह बि प्यूटन उहो ई बयानु ॾिनो जंहिंजो हमेशह तव्हां ज़िक्र कंदा आहियो त बाबा जेकॾहिं हिन दुनिया जे नंढड़े ॻोले ते या हुनखे वसी ॻोलो चओ, छा बि चओ, जेकॾहिं हुन ते रूस जो वजूद न आहे त हिन इहा जेका समूरी दुनिया आहे उहा बेकार आहे, हुनखे रहण जो हक़ ई न आहे। यानी समूरी दुनिया जो इहो मसइलो आहे। मां त हमेशह इहा ॻाल्हि कंदो आहियां त हिन दुनिया जे अंदरि जेके बि लड़ायूं आहिनि, इहे शनाख़्त जूं लड़ायूं आहिनि त असीं किथे आहियूं, असांजो वजूद किथे आहे, असांजी शनाख़्त किथे आहे। असां पंहिंजे वतन में ई ॾिसूं त असांजी जेका जंग आहे, जेका लड़ाई आहे, जेका ॻाल्हि ॿोल आहे, जेका गुफ़्तगू आहे, उहा फ़क़ति इन लाइ आहे त असांजी हिन समूरी दुनिया जे अंदरि शनाख़्त किथे आहे,
असांजो वजूद किथे आहे, या सोवियत यूनियन जे अंदरि जेके मसइला हुआ, या अॼु फ़लस्तीनी जेके विढ़नि पिया मुस्तफ़ा बरगुसी जे लफ़्ज़नि में, त बाबा असां इन लाइ पिया विढ़ूं त असांजी आइडेंटिटी किथे आहे। यानी जेको असीं सल्तनत उस्मानिया खां अॻु में हुआसीं, या उन खां पोइ जेको मेंडेट सिस्टम तहत असांखे बरतानिया खे ॾिनो वियो, तॾहिं बि असांजो पासपोर्ट पैलेस्टाइन जे नाले सां हूंदो हो। उहे असांजो सिक्को हुयो पंहिंजो। अॼु असीं जेको विढ़ूं पिया इन लाइ, त 1948 में हिकिड़ी स्टेट खे रिकॉग्नाइज़ कयो वियो, ॿी खे न कयो वियो। उन लाइ ही समूरी लड़ाई आहे। सो मां इहो पियो सम्झां त जेको फ्रांस लाइ पाण जॾहिं हैदराबाद में वेठा हुआसीं जामशोरे में तव्हांजे घर, तॾहिं मूं तव्हांखे चयो त फ्रांस मैक्रून कॾहिं कॾहिं मूंखे ॾाहो माण्हू बि लॻंदो आहे, जीअं हुन विच में पेरिस अकार्ड पियो थियो ग़ज़ा वार ते, तॾहिं हुन चयो दादा ही उहा शादी आहे जंहिंमें घोट न आहे। सो पर यूक्रेन जे मामले में, रशिया जे मामले में हू थोरी जल्दबाज़ी करे पियो ऐं अमेरिका खां 2 क़दम अॻिते वधे पियो, जिते अमेरिका, इटली, स्पेन ऐं ॿिया जेके मुल्क आहिनि उहे पाण खे पोइते नज़र अचनि पिया, जर्मनी समेत। उते ऋषि सुनक ऐं मैक्रून खे थोरी जल्दबाज़ी आहे ऐं हू इहो पिया सम्झनि त अॼु बि रूस उन पोज़ीशन में आहे जॾहिं सोवियत यूनियन वारे हुन में हो। उन वक़्तु बाबा उते मुख़्तलिफ़ क़ौमूं हुयूं, क़ौमुनि जा टकराहा, पर अॼु रूस हिकु क़ौम आहे, उते हिकिड़ी क़ौम जा माण्हू आहिनि। इन करे उतां जे माण्हुनि खे जेकॾहिं तव्हां घणो पुश कंदव त उन वटि ॿियो ऑप्शन न आहे सवाइ इन जे त हू यूक्रेन समेत समूरे यूरोप खे ॿोड़े ऐं पोइ गर्क थी वञे। त दुनिया खे होॾां न वधणु खपे। मां इहो सम्झां थो त यूक्रेन जेको आहे उहो रूस सां डायरेक्ट जेकॾहिं को मुआइदो करणु चाहे थो तॾहिं बि करे सघे थो, चीन सां गॾिजी करे। हुन में भले यूरोप जा कुझु मुल्क वेहनि, त यूक्रेन हमेशह हिते बफर स्टेट तौरु रहंदो, बफर ज़ोन तौरु रहंदो। ऐं पोइ रूस खे हुन जे बदिले में जेकॾहिं हू डोंबास रीजन ऐं ॿिया वापसि इलाइक़ा जेके ऑक्यूपाइड टेरिटरीज़ हाणे चवजनि था यूरोप तरफ़ां, उन्हनि जे जेकॾहिं वापसी रशिया मुमकिन बणाए थो, त उन में उन्हनि खे मुकमल तौर ते यूक्रेन खे उहा ज़मानत ॾियणी पवंदी त डोंबास रीजन जे अंदरि जेके रूसी माण्हू आहिनि उन्हनि जी ख़ुदमुख्तियारी, आज़ादी ऐं उन्हनि जी सलामती जो जेको ज़िम्मो आहे उहो केरु ॾींदो। या चलो कंहिं मुआइदे तहत किराए में बि रूस वापसि करे थो, त छा यूक्रेन वरी नेटो में न बीहंदो ऐं हू नेटो सां गॾिजी रूस जे ख़िलाफ़ का वॾी साज़िश न कंदो, या रूसी नस्ल जे माण्हुनि सां डोंबास रीजन जे अंदरि जेको वर्ताव कयो वेंदो या कयो वियो पिए माज़ी में, जंहिं करे रूस हिते आयो ऐं उहो जवाज़ ॾियण लाइ आयो, उन्हनि जो ज़िम्मो केरु खणंदो। इहे वाइदा त अॻु में बि कया विया। जॾहिं अनऑफिशियली गोरबाचोफ अमेरिकन आर्ट खे तस्लीम कयो, उनजे ॾाढो सरेंडर करे सोवियत यूनियन खे उन्हनि डिसइंटीग्रेट कयो। सो अॼु जूं हालतूं अञा तब्दील आहिनि। अमेरिका ऐं सभिनी खे जेकॾहिं कंहिं वॾे जंगी भौचाल खां जेकॾहिं बचिणो आहे, त उन्हनि खे यूक्रेन खे बफर स्टेट तौरु रहणु ॾियणु घुरिजे ऐं रूस खे हिन ते आमादा करणु घुरिजे ऐं रूस खे इहो मञराइणु घुरिजे त बाबा असां कॾहिं बि एॾां कोन वधंदासीं। ऐं हक़ीक़ी तौरु जेको मुंहिंजो ज़ाती मौक़ुफ़ आहे त अॼु वार्सा पैक्ट ख़तमु थी चुको आहे। सोवियत यूनियन जेको हिकिड़ो नज़रियाती जीअं मार्क्स चयो त कम्युनिज़म यूरोप जे मथां लामारा ॾेई रहियो आहे, जेको कम्युनिज़म जो भूत आहे। अॼु कम्युनिज़म जो भूत यूरोप मथां लामारा न पियो ॾे, पर चीन ऐं रूस मंझां बि ख़तमु थी चुको आहे, क्यूबा मंझां ख़तमु थी चुको आहे, वियतनाम ऐं अंगोला जहिड़ा खोड़ सारा मुल्क हुआ। सो हिकिड़ो नज़रियाती जेको झेड़ो हो, जेको नज़रियाती ख़तरो हो, उहो हींअर रूस मंझां न आहे। इन करे इख़लाक़ी तौरु ईअं थियणु घुरिजे त नेटो खे मुकमल तौर ते ख़तमु करणु घुरिजे। कल्ह मां आजिज़ सां हैदराबाद में वेठो हुउसि, उन मूंखे चयो त दुनिया जो अमुन कीअं मुमकिन आहे। तो मूं हुनखे पंहिंजी नंढड़ी सम्झ मुताबिक़ चयो त या त समूरी दुनिया गांधी जे लफ़्ज़नि में न्यूक्लियर हथियारनि तां दस्तबरदार थिए, या त समूरी दुनिया न्यूक्लियर पावर हुजे, त पोइ इहे जंगियूं ख़तमु थी सघंदियूं। यानी कि ॾखिण एशिया जे अंदरि जॾहिं इंडिया 74 में न्यूक्लियर धमाका कया, तॾहिं पाकिस्तान खे इहो थ्रेट हो त बाबा इंडिया असांजो दुश्मन आहे ऐं उहो कॾहिं बि अटैक करे सघे थो। इन करे हुननि न्यूक्लियर पावर हू जॾहिं 98 में थिया, उन्हनि धमाका कया 28 मई ते, तॾहिं ताक़त जो तवाज़न जेको आहे, बैलेंस ऑफ पावर, उहो हिकु जहिड़ो थी वियो। ऐं हाणे उहा जेका जंग आहे, ॿई हिक ॿिए खे जॾहिं जंग जी धमकी ॾियनि था, तॾहिं उतां जी जेका पॉपुलेशन आहे उहा संगीन नतीजनि खे साम्हूं रखे थी। साॻी रीति जेको मिडल ईस्ट जे अंदरि जीअं इसराइल आहे, उहो ईरान जे न्यूक्लियर स्टेट थियण खां या सऊदी अरब जे न्यूक्लियर स्टेट थियण खां छो पियो ॾिजे? इन करे त हू उते अकेलो सोल सुपर पावर आहे मिडल ईस्ट जे अंदरि। यानी हू जिते बि चाहे अटैक्स करे सघे थो, दमिश्क में, लेबनान में वेंदे इराक जे न्यूक्लियर रिएक्टर तबाह करे सघे थो, हू यमन ते स्ट्राइक्स करे सघे थो, फ़लस्तीन खे उन ऑक्यूपाए करे छॾियो, मिस्र ते कब्ज़ा, उर्दन ते हमला। सो तॾहिं जेकॾहिं समूरी दुनिया जेकॾहिं अमुन न वधणु चाहे थी, इंक्लूडिंग यूक्रेन ऐं समूरा मामला, हाणे यूक्रेन जेके नेटो में मुल्क शामिल आहिनि 30, 31, 32 हाणे थी विया, उहे एॾा कमज़ोर मुल्क आहिनि
जो उन्हनि वटि पाण इहो न आहे त हू पंहिंजो दिफ़ा पाण कनि, इन करे हू अमेरिका जे कुल्हे ते आहिनि। ऐं अमेरिका उन्हनि जी आड़ में रूस सां, चीन सां, ईरान सां ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि सां दुश्मनियूं पियो पाड़े। सो थियणु ईअं घुरिजे त सभिनी मुल्कनि खे या त समूरा जेके मुल्क आहिनि दुनिया जा उहे डिसाम थी वञनि, हथियारनि तां दस्तबरदार थी वञनि, या जेके हिननि पाण जॾहिं न्यूक्लियर हथियार हथ कया त ॿियनि दुनिया जे मेंबरनि ते जेके मुल्क हुआ मेंबर हुआ उन्हनि ते इहा बंदिश लागू कई वई, नॉन प्रोलिफरेशन टीटी 68 में कई वई त बाबा न्यूक्लियर हथियारनि जो जेको फैलाउ आहे उन्हनि ते बंदिश थी वेंदी। यानी ही पाण दुनिया जा चङा मुड़ुस हूंदा, जेके 5 सिक्योरिटी काउंसिल जा मेंबर आहिनि उहे दुनिया जो मुस्तक़बिल तय कंदा। बाक़ी जेके कमज़ोर हिना मुल्क आहिनि उहे हिननि जे कुल्हे ते हूंदा, त पोइ उन्हनि जो मुस्तक़बिल यकीनन अहिड़ो ई हूंदो जहिड़ो यूक्रेन जो आहे। जी ठीक है मंसूर, तव्हां ॾाढी तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई। असांजो टाइम एक्सटेंड थी चुको आहे, बट ऐं तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त तव्हां ग़ज़ा बार ते अपडेट ॾियो, छाकाणि त उते US प्रेसिडेंट स्टेट ऑफ द यूनियन ख़िताब में चयो त असां उते हिकिड़ो पोर्ट ठाहियूं था, आरज़ी पोर्ट, जेको उते एड मुहैया कंदो। सो उन पोर्ट जे पोयां तव्हां छा था ॾिसो, अमरीकी स्ट्रेटेजी छा आहे ऐं सूरत छा आहे, उहो जेको सीज़ फायर तरफ़ मामिलो वियो पिए उहो न थी सघियो, वजह छा आहे? हफ़ीज़, सभ खां पहिरीं वजह इहा आहे त जेकॾहिं जंगबंदी थिए थी, महीनो 2 महीना हफ़ीज़ जेकॾहिं जंगबंदी थिए त लाज़मी तौर ते समूरी दुनिया जो हिते फोकस थी वेंदो। ऐं जेके इसराइल जा इतिहादी मुल्क हुआ इंक्लूडिंग अमेरिका, उहे हाणे सम्झनि पिया त हाणे घणी तबाही थी चुकी आहे, हाणे हिन खे रोकणु खपे। गाज़ा में तमामु घणी तबाही थी आहे, माण्हुनि ॾे एड जी खोट आहे। ऐं जॾहिं मूं तव्हांखे हैदराबाद में इहो जामशोरे में ॿुधायो त अमेरिकन आर्डर जी ऐं अमेरिका जी वॾे में वॾी बेवसी इहा आहे जो इसराइल हुन सां आमदा न पियो थिए त रफ़ा जे ज़रिए एड गज़ा में दाख़िल थिए। ऐं अमेरिका जहिड़ो सोल सुपर पावर जेको पाण खे चवराईंदो हो, जेको चवंदो हो त इसराइल, असीं हिकिड़ो इसराइल न पर अहिड़ा हज़ारे इसराइल ठाहे सघूं था, ही इसराइल न त ॿियो इसराइल। ताज़ो नेतन्याहू खे बि बाइडन इहा ई ॻाल्हि चई हुई त ही इसराइल न त ॿियो इसराइल, ऐं असां अनेक इसराइल ठाहे सघूं था। उहो इसराइल अमेरिका जे ॿुधण लाइ तयारु न आहे, जो जॾहिं एड ते हू नेतन्याहू सां न ठहिया त अमेरिका जा जेके एयरक्राफ्ट्स आहिनि ऐं ॿिया एड जा जेके ज़रिया हुआ पैराशूट ज़रिए एड गज़ा में लाथी वई ऐं जहाज़नि खां मथां उछलाई वई, जंहिंमें बि 5 माण्हू गज़ा जा जेके एड जे पुठियां डोड़नि पिया उहे माण्हू उते मरी चुका आहिनि। एड जा जेके वॾा वॾा दॿा हुआ, बॉक्सिस हुआ, उहे माण्हुनि खे लॻा ऐं उन में माण्हू क़तल थी चुका आहिनि। सो एॾी वॾी बेवसी आहे अमेरिकन आर्डर जी, अमेरिका जी, छाकाणि त उन जे पुठियां हिकिड़ी इज़राइली लॉबी आहे। बाइडन कुझु बि चए, ट्रंप कुझु बि चए, पर उन्हनि जी मजबूरी आहे त जेको इज़राइली लॉबी तय कंदी इहे अमेरिका जे अंदरि उहो ई उन्हनि खे करिणो आहे। हिकु त इहे मामला आहिनि, समूरा एड उते अची कोन थी सघे छाकाणि त इसराइल उन ते मुकमल तौर ते राज़ी न आहे। हू चाहे थो त जेकॾहिं नॉर्दन जेको गज़ा आहे, नॉर्थ गज़ा, जेकॾहिं ओॾां एड वई त लाज़मी तौर ते उते वेढ़ा किथे न किथे लिकल आहिनि ऐं उहे एड वसूल कंदा ऐं हू पंहिंजे इस्तेमाल में आणींदा पोइ, ऐं उन जा हिकिड़ा संगीन नतीजा थी सघंदा। ॿियो त जेको बंदरगाह वारो मामिलो आहे त बाबा बंदरगाह हिते ठाहींदासीं। कल्ह मूं हिकिड़ी रिपोर्ट ॾिठी, उन में इहो चयो वियो त बाबा अमेरिका तरफ़ां त 2 महीना लॻी सघंदा उन बंदरगाह क़ाइमु करण में, 2 महीना लॻी सघंदा। सो तव्हां पाण अंदाज़ो लॻायो त 5 महीना जंग खे थी चुका आहिनि। 5 महीननि में गज़ा जे माण्हुनि जी जेका हालत आहे उहा कहिड़ी नहज ते पहुती आहे। तव्हां हिकिड़े नंढड़े रेज़िस्टेंस ग्रुप जी आड़ में कलेक्टिव पनिश जेका आहे उहा माण्हुनि खे कंहिं बि रीति नथा ॾेई सघो। इहो माण्हुनि खे ॿुधाइण त बाबा हमास तव्हांजे विच में मौजूदु आहे। सो कीनिया जो हिकिड़ो इनकलाबी अफ्रीकी अॻवान आहे, मूंखे हुनजो नालो ज़हन ते न पियो अचे, उहो चवंदो आहे त भले हमास जा अॻवान, भले उन्हनि जा वेड़ा कंहिं हॉस्पिटल में लिकल हुजनि, भले कंहिं स्कूल में लिकल हुजनि, भले हू ॿारनि ऐं औरतुनि जे विच में मौजूदु हुजनि, तॾहिं बि तव्हां उते फायरिंग नथा करे सघो, उते बम नथा वसाए सघो। इहो इंटरनेशनली तव्हांखे अख़्तियार ई न आहे त तव्हां कंहिं स्कूल ते बमबारी कयो, कंहिं अस्पताल ते बमबारी कयो, चाहे भले हू उन्हनि में लिकल बि हुजनि। तव्हां उते जांच कयो, माण्हुनि खे टाइम ॾियो, बग़ैर टाइम जे तव्हां उते ईअं बम वसाइण। ऐं बाक़ी हफ़ीज़, मूं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि अॻे ॿुधाई हुई त गज़ा जो जेको मामिलो आहे उते तमामु वॾा रिसोर्सिस ऐं मिनरल्स निकिता आहिनि, इन करे उहो समूरो मामिलो आहे। ऐं सऊदी अरब ऐं अंदरूनी तौरु इसराइल, इहे सभु अमेरिका हिकिड़े प्लेटफॉर्म ते आहिनि, छाकाणि त हू सम्झनि था त जेकॾहिं फ़लस्तीनी रियासत ठहे बि थी त उते हमास चूंडिजी ईंदी ऐं हमास उन्हनि जेके रिसोर्सिस आहिनि, जेके एक्सिस ऑफ रेज़िस्टेंस आहे, गॾियल तौर ते उहे इस्तेमालु कंदा। ऐं थी सघे थो त हिकिड़ी फ़िलहालु हू नंढड़ी फ़लस्तीनी रियासत वठी करे इसराइल लाइ हिकिड़ो मुस्तक़िल ख़तरो पैदा कनि। सो इहे उन्हनि जा समूरा मामला आहिनि त बंदरगाह जे वसीले अमरीकी फोर्सिस खे हिते रखिजे ऐं इसराइली फ़ौजनि जी बि मदद कजे ऐं गज़ा खे
गज़ा ते हिकिड़ी मुसलसल नज़रसानी बि रखिजे त उहा जेका चुरपुर आहे, जीअं 7 अक्टूबर जो वाक़ियो थियो, अहिड़ा वाक़िया कीअं जनम वठनि था ऐं उहा जेका समूरी चुरपुर आहे उहा कीअं पई थिए, हथियार किथां पिया अचनि, ट्रेनिंग्स किथे आहिनि, कैंप्स किथे आहिनि ऐं आम पॉपुलेशन उन्हनि जी केतिरे क़दुरु मदद करे पई। बाक़ी हक़ीक़ी तौर ते अमेरिका मुंहिंजे ख़्याल में त अहिड़ो को नथो चाहे, न ई उन्हनि खे फ़लस्तीन जो एॾो वॾो को दर्द बि आहे त असां उन्हनि जी का मदद कयूं या उन्हनि खे को रिलीफ़ ॾियूं। जी। बिल्कुलु, बिल्कुलु जॾहिं इहो बाइडन ॻाल्हि ॿोल्हि कई उन महिल ई ज़ाहिरी ॻाल्हि आहे सोच आयो त इन्हनि जो जेको बंदरगाह मुस्तक़बिल में जुड़ंदी उन जो जेको मक़सदु आहे उहो मक़सदु कुझु ॿियो आहे, एड ॾियणु न आहे। मक़सदु जेको आहे उहो मुसलसल ग़ज़ा ते नज़र रखणु आहे। थैंक यू सो मच मंसूर तव्हां वक़्तु ॾिनो ऐं सिलसिलो जेको आहे 11हीं एपिसोड दोस्त ॾिसनि पिया पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। जेकॾहिं तव्हां सब्सक्राइब न कयो इंडस चैनल खे त सब्सक्राइब करियो ऐं दोस्तनि खे बि चओ त हू बि ॾिसनि ऐं सब्सक्राइब कनि। सो तव्हांजे सहकार सां ई असांजो सिलसिलो अॻिते वधे सघंदो। थैंक यू सो मच एवरीवन। इनशाला जल्दी तव्हांखे पाकिस्तान जी सियासत ते बि असांजो मिड वीक एवरी वेनसडे बि प्रोग्राम मिलंदो, उहो बि तव्हां ॾिसे सघंदा। फ़िलहालु इजाज़त, अॻिए हफ़्ते वरी मिलूं।